खबर शामिल कंदासीं। पीटीआई चेयरमैन पार्टी चेयरमैनशिप तां हथ खणी वियो आहे। इंटा पार्टी चूंडनि में नए पार्टी चेयरमैन जे नाले जो बि फ़ैसिलो पाण कंदो। ज़रियनि मूजिबि इंटा पार्टी इलेक्शन में बैरिस्टर गौहर ख़ान खे चेयरमैन नामज़द करण जो इम्कान आहे। वधीक तफ़सील लाइ पेश आहे हीअ रिपोर्ट। पीटीआई चेयरमैन पार्टी चेयरमैनशिप तां हथ खणी वियो। इंटा पार्टी चूंडनि में नए पार्टी चेयरमैन जे नाले जो फ़ैसिलो पाण कंदो। ज़रियनि मूजिबि इलेक्शन में बैरिस्टर गौहर ख़ान खे चेयरमैन नामज़द करण जो इम्कान आहे। मरकज़ी अॻवान शेर अफज़ल मरवत पीटीआई चेयरमैन जे इंटा पार्टी चूंडनि में हिस्सो न वठण जी तस्दीक़ करे छॾी। उन हवाले सां बैरिस्टर गौहर चयो त नई पार्टी चेयरमैन जी चूंड जो फ़ैसिलो जुमे ते कयो वेंदो। ज़रियनि जो चवणु आहे तोशा खान केस में सज़ा सबबि इंटा पार्टी चूंडनि में चेयरमैन तौरु नओं उम्मीदवार हूंदो ऐं इंटा पार्टी चूंडनि में ॿियो मेंबर चेयरमैन तौरु चूंडियो वेंदो। ज़रियनि मूजिबि तहरीक इंसाफ़ जी पार्टी चेयरमैन, नायब चेयरमैन ऐं तंज़ीमी उहिदनि ते चूंडूं थींदियूं। पीटीआई चेयरमैन पार्टी जे तंज़ीमी मामलनि ऐं फ़ैसिलनि जी मंज़ूरी पाण ॾींदो।